पंजाबी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाउरनि खे सुहिणे सुहिणे यारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तो अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंजाबी जंहिंजा एपिसोड ज़बरदस्त थियण वारा आहिनि, धमाकेदार थियण वारा आहिनि, हाई लेवल जा थियण वारा आहिनि। इन्हनि में तव्हांखे हाणे ॾिसण वटां मिलंदो त कुझु अचण वारी स्पेलिन में नवां अदाकार बि एंट्री हणंदा ऐं चाकर ख़ान पंहिंजी कामयाबी हाणे माण चुको आहे। जी हाँ दोस्तो, आस्ता सावन जो त वज़न हटी वियो। चाकर ख़ान जे निशाने ते हाणे जाबर सिकू रुंडो हसीना आहिनि, जेका हुन गेम उछली कंहिंखे कहिड़ी ॻाल्हि कयईं कंहिंखे कहिड़ी ॻाल्हि कयईं, हाणे हू उन में फासी चुका आहिनि। इहा गेम हिन जे कंध में पइजी वई आहे, हीअ परेशान थी चुका आहिनि। आख़िर कयूं त कयूं छा? ऐं हिन खे सम्झ में कुझु नथो अचे त असांजी जान कीअं आख़िर छुटंदी, हिननि जी जान ॾुखी छुटंदी। दोस्तो वीडियो पुॻो अचो पंहिंजी पुॼाणी ते, असांखे ॾींदा इजाज़त। तव्हां सां मिलंदासीं कंहिं ॿिए वीडियो में। महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल उदासी टेक खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। हीउ अव्हां जो ई पंहिंजो चैनल आहे, हिन ते अव्हांखे बहितरीन खां बहितरीन अपडेट्स लगातार मिलंदा रहंदा आहिनि।